नाज़रीन तव्हांखे लाइव वठी हलंदासीं काज़ीगोट जिते हुरन जो रूहानी पेशवा ऐं GDA सरबराह पीर साहिब पागारो पंहिंजे मुरीदनि खे ख़िताब करे रहियो आहे। मूंखे थोड़ी देर थी वही पहुचण में, अब गर्मी में बीठा आहियो। ख़ुदा तव्हांखे तव्हांजी औलाद खे आबाद रखे, ख़ुदा ताला तव्हांजे हिफ़्ज़ व अमान में रखे, ख़ुदा तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। इन दफ़े इन दफ़े काज़ी शमसुद्दीन तव्हांजी सूबाई सीट ते किशन चंद पाराणी क़ौमी सीट ते तव्हां सभु महिरबानी करियो। GDA जे निशान ते तारे ते बीठा आहिनि। तव्हां जिते वास्तेदारी हुजे, मिटरी माइटरी हुजे, दोस्ती हुजे, थी सघे थो असांजा उम्मीदवार हर हिकु जाइ ते न पहुची सघनि। तव्हां पंहिंजे दोस्तनि सां, वास्तेदारनि सां, माइटनि सां सभिनी सां ॻाल्हायो ऐं असांजे GDA जे उम्मीदवारनि जी मदद कयो। इंशाअल्लाह ताला 5वीं तारीख़ खां पोइ ख़ुदा ताला पंहिंजे हबीब जे सदक़े में तव्हांजी GDA जी हुकूमत खिण में वठींदो। जो भी 8-10 सालनि खां ज़्यादतियूं थियूं आहिनि, असांजे वास्तेदारनि, दोस्तनि, जमायत वारनि तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं आहिनि। ख़ुदा कंदो उनजो असांखे अदालो मिलंदो ऐं असां कामयाबु थींदासीं। कि तव्हांजो पंहिंजो फर्ज़ु आहे जेको तव्हां पंहिंजे दोस्तनि सां, माइटनि सां सभिनी सां ॻाल्हायो। असांजी बि जान हिन हुकूमत मां छॾायो, पंहिंजी बि जान छॾायो। जिथे भी तव्हांजा वास्तेदार, माइट, दोस्त आहिनि उन्हनि खे ॿुधायो GDA जी सपोर्ट सां इंशाअल्लाह ताला कामयाबी तव्हांजी आहे। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। لا إله إلا الله